अस्सलाम वालेकुम। अॼु मां हिकिड़ो ॾाढो इंटरेस्टिंग प्रोजेक्ट तव्हां सां शेयर करे रही आहियां। आज ये मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये हैं गंदम के खोशे या गंदम की बालियाँ। ये कणक जा संग आहिनि। त हिननि सां मां कुझु डेकोरेशन ठाहियां थी ऐं असां मसनूई शयुनि सां त इलाही कुझु पंहिंजे घर खे सजाईंदा आहियूं, पर जेको कुदरती शयुनि जो पंहिंजो हुस्न आहे उहो बेमिसाल आहे। सो हीअ मूं वटि कणक जा संग आहिनि। उनखां अलावा हीअ आहिनि मूं वटि ऊन, जैसा असां स्वेटर ठाहींदा आहियूं, रंग रंग जा डिफरेंट ॿिया हेॾा कलर्स पिया आहिनि। सो मूं कोशिशि कई आहे त हिननि जा जेके नंढा नंढा अहिड़ा बचियल पीसिस आहिनि उहे मां यूज़ करे छॾियां। सो इन्हनि खे असां वेड़ींदासीं हिननि तीलियुनि ते। सो स्टार्ट कयूं था ऐं तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो करे थी ॾेखारियां। हिन खां पहिरियों मां काफ़ी सारा करे चुकी आहियां। हीअ क्राफ्ट ग्लू बिल्कुलु मुंहिंजी ख़तमु थियण वारी आहे, पर पोइ वञा हिन में कुझु न कुझु जान आहे। ये ग्लू मैं हमेशा यूज़ करती हूँ। अब ये इस तरह ज़रा सी इस पर ग्लू लगाएंगे थोड़ी सी, और इस धागे का ये सिरा यहाँ रख के चिपका के हम इसको लिपेटना शुरू करेंगे। तो जेकॾहिं तव्हां ठाहिणु चाहियो ऐं तव्हां वटि ऊन न हुजे एतिरनि कलर्स में, त कोई बि रंगीन थुल्हो धाॻो, का बि डोरी तव्हां हिन ते वेड़े सघो था। इवन कपिड़े जूं सन्हियूं सन्हियूं पटियूं बि रंगीन कढी अगरि हिन ते वेड़ींदो त एतिरो ई सुहिणो लॻंदो। त मूं वटि इहे ऊन आहे। अच्छा, हिन खे वेड़ण जो तरीक़ो ईअं आहे त हीउ धाॻो त हथ में सिर्फ़ु मूं झलियो आहे ऐं मां हिन तीलीअ खे फेरायां थी। इस तीली को मैं घुमाती जा रही हूँ ताकि ज़्यादा मेरे हाथ नहीं हिल रहे, सिर्फ इस तरह से सिंपल इसको घुमाएं ऐसे, ठीक है। तो अगर आपके पास इतने कलर्स में ऊन नहीं हो या बिल्कुल भी नहीं हो, तो आप इस पर कपड़े की बारीक पट्टियाँ काट के भी लिपेट सकती हैं। रंगीन डोरियाँ बाज़ार में मिलती हैं, वो लगा सकती हैं, बहुत खूबसूरत लगेगा। जितने कलर्स ज़्यादा होंगे इतना अच्छा लगेगा। या किसी एक कलर में भी अगर आप अपने कलर स्कीम के मुताबिक बनाना चाहें तब भी ठीक है। रंग रंग जा हूंदा, डिफरेंट रंगनि जा, त ख़ूबसूरत लॻंदा। पर जे कंहिंजी अगरि काई जाइ आहे, कोई कलर कॉम्बिनेशन आहे, तव्हांजो कोई थीम आहे, त उन हिसाब सां बि अगरि तव्हां कंदो हिकु रंग में, तॾहिं बि सुठा लॻंदा। हाणे हेतिरो पार्ट सिर्फ़ु वेड़नो आहे, तक़रीबन 4 इंच, तकरीबन 4 इंच तक मैंने इसको लिपेट लिया है। उसके बाद इसको धागे को काटेंगे और फिर जो है आखिरी सिरे पे थोड़ा सा ग्लू लगाएंगे और इसको अच्छी तरह से सिक्योर कर लेंगे ताकि ये खुले नहीं, ऊपर से भी और नीचे से भी। तो इतना पीस, ये तकरीबन 4-4 इंच जो है, इन पे मैं बहुत सारे तीलियों पे मैं लिपेट चुकी हूँ, ठीक है। सो हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी जेको हिन खां पहिरियों मां कयो आहे, त उहो केतिरो ख़ूबसूरत थो लॻे। हीअ ॾिसो तव्हां, हीअ डिफरेंट कलर्स में मां हीअ पहिरियों खां ई करे चुकी आहियां तयारी, ऐं हीअ मां हिन में हिकिड़ो ॿियो बि विझां थी। त तव्हां ॾिसो त केॾो हसीन थो लॻे। ऐं हिन में एॾी का महिनत बि न आहे, एॾो को ख़र्च बि न आहे। बचियल सचियल धागा हुजनि जेके बि, त तव्हां उन्हनि सां हिननि खे सजाए सघो था। ऐं हीअ कुदरती हिकिड़ो रंग आहे, हिन जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे सुनहरी, केॾो सुहिणो थो लॻे पियो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं अहिड़े टाइप जूं जेके कुदरती शयूं आहिनि उन्हनि मां तव्हां मुख़्तलिफ़ डेकोरेशन जूं शयूं ठाहे सघो था, जंहिंसां दिलि ख़ुशि थी थिए पंहिंजी। सो जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणी हुजे, हीअ मुंहिंजो आइडिया वणियो हुजे, त तव्हां वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में अञा घणो कुझु मां तव्हां सां शेयर करणु चाहींदमि इंशाअल्लाह। सो हमेशह चवंदी आहियां, प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो क़दुरु कयो ऐं हुनजो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।